तारा ओ तारा यार अची बटे जोर तडे हड हड सूरत हो करे ओ बाबा मुंह में सह पकाने जो वही तो के जोर जा यार दरवेश आया दुआ कंदो साए बटे जोर दीने लही कोन विंदे एड़ी भागन भरी तुंजा भाग नालो तो सुठो चुंडे रखियो मास्ता अखिन जो तारो आ पर हाणे त अखियूं थो कढे ओ बा ओ मुंजा पी तो के केरो लाचार पे सजो री जंगू हणंदो तो होती हेतरियूं बीन जे तू जंगू हां शना जेतरा पैर सजो री कीलींदो तो होती थकबे न इन्हे जे करे त चवंदो आया इने करे चवंदो आया त इज्जत अचनी वनी शे आ रुगो बेइज्जती बरकरार होजे जे नालो को फजीलत जो रखेस हां त चवण भी वठे हां तो नालो ही एड़ो रखियो तारो तो पोइ हाणे कहिड़ो कमु ईंदो मिड़ई फिटल भाग मुंहिंजा अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग अबे मरहूम जो नालो रखियो मांसि अबो त ॾाढो वीचारो सदोरो हो पर मूंखे कहिड़ी ख़बर त हे चंडरो निकिरंदो ओ बा नाले ते ॾोह न ॾे मुंहिंजो नालो त तारो आ पर अधे ढोलण त वॾा खूह खोटिया अच्छो मुंह आ तव्हां ॿिन्हीअ जो न कम जा न कार जा दुश्मन अनाज जा खबर तू लख कोशिशूं करे न हे छोरा सुधरण जा न थई हे सुधरण जा तो मां भी साहब निकरी वई आ सोचा थी पई त हाणे हिन भागन भरीअ जो छा थींदो अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भागन भरी तू ॾिस जाए असां जा नसीब भी जरूर वरंदा दरवेश है दुआ कंदो साए अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग तुंहिंजे दरवेश जी सॼी दुनिया खे ख़बर आ भाई ये सामान खो सामान अदी मरियम खे दे मां उथण जड़ी न आहियां अरे छोरा माल बुख ते काया आयो था छा कयो बा झंग आहे ही कोना चाचा चेनी पासे फसल ही फसल आहिनि फसल में गाह ॾाढो आया बा जे करे न तरह जी इजाजत मिले त गाह करे अचूं फसल मां गाह करण जी इजाजत खे ॾींदो अदा वलीदात वारा ॾाढा सुठा माण्हू आहिनि अॼु मूंखे हुननि 5000 उधारा ॾिना आहिनि जेकॾहिं तुंहिंजो एतिरो वास्तो थी वियो अथनि त तूं इजाज़त वठी मरियम ई नाज़ा घर में वांधियूं वेठियूं आहिनि सभु गॾिजी हली तर जो गाह कंदासीं त माल जी पूरत बि कढी ईंदासीं मां सुभाणे ई इजाज़त घुरां थो के मथां एतिरी खेस बि न कयो जो हितां बि लॾो खणाइनि भाॼाई हू अहिड़ा माण्हू न आहिनि दिलि सां इजाज़त ॾींदा अबा जेकॾहिं तर जो गाह किथां न कयोसीं त माल असांजो बुख मरी वेंदो छो त चेनी पासे फसल ही फसल आहिनि झंगो किथे आहे ही कोन जो माल खे वञी वड़कायूं अदा सुभाणे वञी वलीदात वारनि खां इजाज़त वठ मन लाइ हुननि खे ईमान ॾे इजाज़त ॾींदा अदा फसल जो गाह अणखुट आहे अजायो तर में ई सुकी सड़ी वेंदो पोइ छो न इजाज़त ॾींदा वली अखियूं पूरे ना हल कुछ अखियूं खोल घर में जवान भेण वेठल थई जन्नत
असांजे घर ॾांहुं केरु अखि खणे त मां हुन जूं अखियूं कढी छॾियां। नज़रूं खॼी चुकियूं आहिनि। छा? हा वली हा। जन्नत केरु आहे उहो बदबख्त जेको असांजे घर ॾांहुं बुरी नज़र सां थो ॾिसे? हुन जो ॾोह नाहे, असुल अछो मुंहुं तुंहिंजी भेण जो आहे। बस जन्नत बस। पंहिंजे वात खुलण खां पहिरियां कुझु सोच। मुंहुं मथां तो कॾहिं एतबार ई नाहे कयो। सुभाणे तूं पाण जांच कजांइ। ॿुधाए कहिड़ी जांच? जॾहिं इहो सावण वारो छोरो पंहिंजे वथाण जे ॿाहिरां वॾे आवाज़ टेप वॼाए गुज़रे, पोइ तूं पाण कंहिं कुंड पासे खां लिकी पंहिंजी भेण जा अफ़ाल ॾिसजांइ। रब्बुअ जी इहा मजाल। जन्नत सुभाणे जो सिज उन जी ज़िंदगीअ जो आख़िरी सिज हूंदो। भली कुछ भी करण खां अॻु में इहो ज़रूर सोचजांइ किथे तुंहिंजी इज़त मथां छंडा न पवनि। सावण खान, दुनिया जी एतिरी लालच भी यार चङी नाहे। तूं पंहिंजी उमिरि ॾिस ऐं पंहिंजो हिर्स ॾिस। ख़बर वग़ैरह तूं त ही बादशाह माण्हू, तोखे कहिड़ी परवाह। असांखे त रोज़ीअ जे लाइ हथ पेर हणा था पवनि। रोज़ी लाइ त हर को जाखोड़े थो, पर यार हद खां वधीक लालच भी चङी कान्हे। ख़बर वग़ैरह चवंदा आहिनि त माण्हू जंहिंजो माल तंहिंखे कहिड़ो काल। सो माण्हू आहिनि तुंहिंजो माल, तोखे कहिड़ी परवाह। इहा ॻाल्हि न कर सावण खान। अॼुकल्ह माण्हू खिसनि में नांग विझो था वतन। फ़क़ीर फुकरा जे मुंहं ॾे बि कोन था ॾिसनि। ख़बर वग़ैरह तो हिननि ख़बरुनि में लॻी ॾिस त यार मुंहिंजो ॾींहुं हुई वियो, मां थो आणी हलां वञी कंहिं ॿिए सां वात वेड़ा। सावण खान बाबा वञे काने तो ख़बर फ़क़ीर खे को वंड त कराए न। वञी को होटल ते चांहि चुको पिया। बाबा दरवेश आहियां, दुआ कंदो मैं। वग़ैरह को न छॾींदे। वंड ॾियण वक़्तु इहा गहपी न कर त दर धणीअ जे अघाम जई। बाबा दरवेश आहियां न, दुआ कंदो मैं। हा वठ वग़ैरह दुआ कजांइ। बेड़ाई पार, बेड़ाई पार। ख़बर फ़क़ीर पुरबाश। दरवेश आहियां, दुआ कंदो साए। दुआ कजांइ वग़ैरह दुआ कजांइ। छपरो थो ठाहीं, कहिड़ी बरसात पवण वारी आहे? उस खां बचाव थो कयां बा। उस खां? हा उस खां सुठो आहे बाबा, हथ हणी वठ, न त कखु कखु थी उॾामी न वञे। अबा हितां सिंध वेंदा आहिनि वखर वठण। सुबुह जो निकिरंदा आहिनि ऐं शाम जो मोटींदा आहिनि। तूं थो चईं त 5 ॾींहंनि जो पंधु आहे। जबल जे हेठां शहर आहे, उतां वखर वठी मोटी ईंदा आहिनि। पर वेंदा त सिंध आहिनि न बा। पुट तोखे मां कीअं सम्झायां त उहो काछे जो शहर आहे। पूरो काछो लताड़े अॻिते वञणो थो पए। काछे में बि बरसात नथी पए त असां वारी हालत आहे। 5 ॾींहंनि जो पंधु वॾो न आहे अबा, पोइ सिंध हलण खां छो पियो डिॼी?
पुट सिंध हलण खां ड्रिजां कोन थो इन खां तूं ड्रिजां त मुंहिंजो लाश परदेस में न दफ़न थी वञे कोन मरंदे अबा परदेस में अजायो खौफ थई पुट मुंहिंजी हालत ॾिस अॼु मरां या सुभाणे जेकर मरी भी पए त मां तुंहिंजो लाश खणी अची हिते दफ़न कंदुसि जेकर तोखे नाज़ा जी एॾी उकीर आहे त पोइ हलियो छो नथो वञी अबा ते तुंहिंजी केर सार संभाल लंदो पूरो वेड़ो हुयो सॼो ॻोठ खाली थी वियो सवाइ तोखां मूंखां इन ई करे त चवां थो अबा खुदा जे वास्ते हितां निकिरी हल सिंध हलूं बि सही पर हाणे सिंध में हुननि खे किथे ॻोल्हींदासीं पहिरियों चक्कर तव्हां जिते विया हुआ उते ई हूंदा अबा पुट सुकून सां तो मरण बि कोन थो वञे हाणे तयारी कर सुबुह जो फजर महिल हलंदासीं पोइ जेको नसीब चाची जल्दी लस्सी तैयार करे वठ मानीअ जा बगरा वञी माल सां निकिरो हथ हलाए वठा मां जल्दी कर देर ना है पुट हाणे देर ना है मासी लस्सी चुको मिलंदो खोड़ लस्सी मुंहिंजी अम्मा खोड़ लस्सी हेॾे कर लोटो अदी मानीअ जा बगरा खायूं आहिनि न जा बगरा हणंदा वञो तो असांजी मानी खाधी हुई जो मां तव्हांजी मानी खावां कॾहिं माल सां हाणे खाईंदुसि तव्हां त बगरा मानीअ जा हणंदा वञो न जॾहिं तूं असांजी मानी खाईंदे पोइ असां बि तव्हांजी मानी खाईंदासीं अम्मा ही त वांदा आहिनि तूं लस्सी वठ महिरबानी मासी रुस्तम ॾाढी ॼाण सुञाण करे वियो आहीं किथे यार बस उन ॾींहुं ज़मीन ते मुलाक़ात थी अकुल कर पंहिंजी ऐं वॾनि जी इज़त खे ॾिस छोकिरी खे ॾिसी रुगो ॾंद पियो कढी हिते बीठी छापे करी जल्दी हंध वेड़े अंदर रखी अच जी भाॼी रखा जल्दी रखी वठ हथ में लिपो त गले जा कावड़ मां न ॾिसी अजायो शक नहीं ओए छा क्या भली अजायो मूंखे कूड़ो समझ दे पहिरीं पंहिंजी अखियुनि सां ॾिस पक कर पहिरीं पंहिंजे मुंहुं मथां कावड़ न आण धनराणी घर जो कम जल्दी छॾाए वसाण ते वञी सफ़ाई करे अचिजो कम करे वट हलू कया चाची कम बांधी कोन वेचिया मूंसां जी कावड़ न कंदी कर अल्लाह कुती फजीलती कान कर आनी छोरी हाणे ॾिस भा पोइ पंहिंजे अखियुनि सां जॾहिं ॾिस खल लाइ हाणे वेही जन्नत तमाशो
हूअं त तकड़ लायूं वेठे आहीं त सिंध हलऊं, वरी छा थियो? अब्बा जुमे वारे ॾींहुं वखर वठण लाइ तव्हां शहर वेंदा आहियो, उन्हनि सां गॾिजी निकिरंदासीं। अञा 2-3 ॾींहं आहिनि, तेसीं ताईं मां माल बि विकिणी वठां। पुट, जेकर माल विकिणी छॾी त गुज़र कीअं थींदो? सिंध हली वठंदुसि अब्बा। हिते ही तुंहिंजो माल अधु मुलो खपंदो। अब्बा जेकॾहिं माल मां पाण सां गॾु काहे हलंदुसि त मां अकेलो तुंहिंजी कंदुसि या माल जी? पुट, मूंखे गॾह ते विहारे छॾींदे, कहिड़ो तूं पंहिंजे कुल्हे ते खयूं हलंदे? अब्बा पूरनि 5 ॾींहंनि जो सफ़र आहे, थोरो सफ़र थोड़ा ई आहे। माल उते बि वठी वठंदासीं, पोइ जेके 2-3 कन मिलिया। पुट, मर्ज़ीअ जो मालिक आहीं, मां तोखे छा चवां? बाबा हितां हली नाज़ा सां शादी करे वापसि मोटी ईंदुसि, पोइ जेकी नसीब में हूंदो उहो ई मिलंदो। पुट, तूं त चवीं थो त शादी करे वापसि ईंदुसि, पर हुननि हिते बि इजाज़त न ॾिनी। इजाज़त ॾियनि पिया, पर उन्हनि चयो त असां सां गॾु सिंध हल, पर तुंहिंजो ज़िद हुयो। शादी खां पोइ तोखे चवनि त सिंध रहो, पोइ तूं छा कंदी? पहिरियां हा कंदुसि, शादी थी त पोइ नाज़ा खे राज़ी करे हिते वापसि वठी ईंदुसि, पोइ सभु गॾिजी हिते रहंदासीं। अलाह कंदो पुट, पर मां सम्झां थो तूं मुंहिंजा हॾा परदेस में रुलाए छॾींदे। अब्बा जिस्म मिटीअ जो आहे ऐं हिकु ॾींहुं मिटीअ में मिली वेंदो, पोइ देश हुजे या परदेस, पर एतिरो यकीन रख अब्बा, कफन तोखे मिलंदो। बाज़ार खां न हली आयो आहियूं, उन करे तोखे जवाब कोन थो ॾियां। तर जो गांव असां पंहिंजे माल लाइ बि कंदा आहियूं। तो असांजो वथाण त ॾिठो हूंदो, 15-20 ढोर ॿधल आहिनि। उन्हनि जो पेट भरण एतिरो सवलो कोन्हे। जेकरे उन्हनि खे रुगो बोह खाराईंदासीं त बोह बि अॼुकल्ह 200 रुपया मण लॻो पियो आहे। सचो आई साईं, सचो आई। वञो वञी गाह कयो, पर इहा कोशिश कजांइ त सलाह न लताड़जनि। न बाबा, ज़ियान कोन थींदो। ॿुध, जी साईं। गाह जे लाइ ॿारनि खे मोकिलजांइ, मर्द माण्हू को बि न अचे। छाकाणि त उते ई असांजा ॿार बि गाह करण ईंदा आहिनि। असां कोन ईंदासीं साईं, असांजा ॿार ईंदा। छो पीरल, छो ॿारनि खे मोकिले? छोरी भला का ठाउकी अथनि छा? छोरी छोरी अदा गिदरो आहे, सफ़ा गिदरो। थोरो ख्याल सां चक्कर हलाइजा। जेकॾहिं छोरी राज़ी थिए त ठीकु आहे, न त हरूभरू माण्हू न खिलाइजा। अदा ॿार नया